अस्सलामुअलैकुम प्यारा ॿारो, कॾहिं तव्हां तवजो ॾिनो आहे त वणनि मां फ्रूट हेठि छो किरंदो आहे? इहो फ्रूट मथे छाजे करे न वेंदो आहे? हा, इहो ग्रेविटी या कशिश शकल जे ज़ोर जे करे थींदो आहे। ग्रेविटी या कशिश शकल जो ज़ोर छा आहे? अहिड़ो ज़ोर जेको शयुनि खे धरतीअ ॾांहुं छिके, इनखे असां ग्रेविटी चवंदा आहियूं। ग्रेविटी पुल्स द थिंग्स टुवर्ड्स द अर्थ, दैट इज़ नोन एज़ ग्रेविटी। ग्रेविटीअ जे करे छा छा थिए पियो? ग्रेविटी यानी कशिश शकल ई आहे जेका तव्हांखे धरतीअ ते बीहण जे क़ाबिल बणाए छॾियो आहे। इहा न हुजे हा त धरतीअ ते असां बीही न सघूं हा, पर हवा में उॾामंदा रहूं हा। ईअं उॾामंदा रहूं हा जीअं ख़ला में ॿिया आसमानी जिस्म उॾामंदा रहनि था, ऐं जॾहिं तव्हां बाल उछलियो हा त उहो बि वापसि मोटी न अचे हा। तव्हांखे ख़बर आहे त इहा कशिश शकल सिर्फ़ु धरतीअ ते ई आहे। जॾहिं असां मथे चंड ते वेंदासीं त कशिश शकल या ग्रेविटी बिल्कुलु घटिजी वेंदी, सफ़ा निल थी वेंदी। शयुनि खे जेको वेट या वज़न आहे उहो बि ग्रेविटी जे करे ई आहे। ग्रेविटी घटिजी वेंदी त शयुनि जो वज़न बि घटिजी वेंदो। चंड ते वज़न घटिजी वेंदो आहे, तंहिंजे करे ग्रेविटी बि घटि आहे त चंड ते वज़न बि घटि आहे। पोइ जेकॾहिं असां वटि मशीनूं न हुजनि त असां चंड ते सदाईं उॾामंदा रहूं, बीही न सघूं। 16 MCQs। ग्रेविटी पुल्स एवरीथिंग्स डाउन। ग्रेविटी या कशिश शकल हर शइ खे हेठि धरतीअ ॾांहुं छिके थी। ग्रेविटी या कशिश शकल ई शयुनि खे वज़न ॾिए थी, यानी इन जे करे ई शयुनि जो वज़न हूंदो आहे। ग्रेविटी या कशिश शकल चेंज थी वेंदी त ऑटोमेटिकली वज़न बि चेंज थी वेंदो। जेकॾहिं कशिश शकल घटि त वज़न बि घटि। हाणे अचो त सम्झूं वज़न छा आहे, यानी वाट इज़ वेट। वेट इज़ द फोर्स विथ विच ग्रेविटी पुल्स एन ऑब्जेक्ट टुवर्ड्स द अर्थ। वज़न उहो ज़ोर आहे जंहिंजी मदद सां कशिश शकल शयुनि खे धरतीअ ॾांहुं छिके सघे थी। हिकु अहम ॻाल्हि त वज़न जो दारो मदार ग्रेविटी ते आहे। ग्रेविटी तब्दील थींदी त वज़न तब्दील थी वेंदो। मिसाल, धरती ऐं चंड ते ग्रेविटी तब्दील आहे त वज़न में बि तब्दीली या फ़र्क़ु अची वेंदो, छो त वज़न जो दारो मदार ग्रेविटी ते आहे। चंड ते ग्रेविटी कोन्हे त चंड ते वज़न बि घटिजी वेंदो। वज़न जेको आहे इहो ज़ोर जो हिकिड़ो क़िस्म आहे ऐं सभिनी ज़ोरनि जो एको न्यूटन आहे, तंहिंजे करे वज़न जो सिंपल यूनिट जेको आहे उहो न्यूटन आहे। सिंपल MCQs। वज़न छा आहे? पुल ऑफ ग्रेविटी ऑन एन ऑब्जेक्ट। वज़न छा आहे? ग्रेविटी जी छिक जेका कंहिं बि शयुनि खे असरु करे थी। ॿियो MCQs। वेट चेंजिस इफ़ ग्रेविटी चेंजिस। तंहिंजे करे जेकॾहिं ग्रेविटी तब्दील थी वेंदी त तव्हांजो वज़न बि तब्दील थी वेंदो। जॾहिं तव्हां मथे ख़ला में वेंदव त वज़न घटिजी वेंदो, मास साॻियो ई रहंदो, घटिबो न। सो वज़न चेंज थिए थो, मास चेंज नथो थिए। हाणे मास पढ़ंदासीं। मास इज़ द अमाउंट ऑफ मैटर इन एन ऑब्जेक्ट। कंहिं बि जिस्म में मवाद जो जेको मिक़दारु आहे उनखे मायो चइबो आहे। हिन मिसाल में ॾिसो, छोकिरे जे हथ में बाल आहे ऐं छोकिरीअ जे हथ में पथर आहे। छोकिरो आसानीअ सां बाल खे ज़ोर ॾेई सघे थो, छोकिरी पथर खे न, छाकाणि त पथर जो मायो या मास घणो आहे बाल जी भेट में। वज़न तब्दील थींदो रहंदो आहे, मायो कॾहिं बि तब्दील न थींदो आहे। धरतीअ ते हुजो बि बॉडी ओतिरी हूंदी, चंड ते चढ़ी वञो बि जिस्म साॻियो ओतिरो ई हूंदो आहे। यानी वज़न घटि वधि थिए थो, मायो साॻियो ई रहे थो। मास या
माए जो जेको सादो या नंढिड़ो हिको आहे उहो ग्राम आहे ऐं वॾो हिको किलोग्राम आहे। मास अमाउंट ऑफ मैटर इन एन ऑब्जेक्ट, कंहिं बि जिस्म में मौजूदु मवाद। वेट पुल ऑफ ग्रेविटी ऑन एन ऑब्जेक्ट, कशिश शकल जो ज़ोर या छिक जेका कंहिं बि जिस्म ते पवे थी, इहो वेट। सिंपल डिफरेंस, मास अमाउंट ऑफ मैटर, मास मादे जो मिक़दार, वेट पुल ऑफ ग्रेविटी, वज़न कशिश शकल जी छिक। मास हर जॻह ते साॻियो ई रहंदो आहे, तब्दील न थींदो आहे, वज़न ग्रेविटी सां तब्दील थींदो रहंदो आहे।